और अफ़सोस सां चवणो पवंदो कि इंतज़ामिया जे तरफ़ों कोई हाल कोन्हे को, कोई रिलीफ प्रॉपर कोई भी न आई आहे। कुछ थोड़ी घणी आई आहे, चेयरमैन साहब पाण आयो ॾिसी वियो, लेकिन उन जो अचण जो भी कोई ख़ासि असर नाहे पियो। सिधी ॻाल्हि असां चवंदासीं, छा जे लाइ कि माण्हू असांखे हाणे सवाल नथा करनि, हाणे असां को गिरेबान को वठी बेइज़ती था करनि कि असां तव्हांजे लाइ जो कयोसीं, तव्हांजो नुमाइंदा आहियो, छा था कयो। पोइ असां बेबस थी विया आहियूं, असां वटि कुझु बि कोन्हे को, कुझु न मिलियो आहे। अगर कुछ अचे भी थो तो DC ऑफिस में अचे तो, DC ऑफिस में कंहिं तरीक़े सां विराइनि था, कंहिंखे ॾियनि था, छा करनि था। उन ॾींहुं चेयरमैन पाण अची ॻाल्हाए वियो, चई वियो, लेकिन कोई अमल न थियो उन जे मथे। असांखे इहा बि ख़बर न आहे कि मां एज़ एन MNA 80,000 वोट वठी हिकिड़ो टेंट नथो ॾेई सघां, तो छा फ़ाइदो उन शइ जो। और असां सम्झूं था कि हालात एतिरा ख़राब थी चुका आहिनि, एतिरो पाणी आहे कि हिकु वक़्त में एतिरी शयूं करणु गवर्नमेंट जे लाइ बि हिकिड़ो मतिलबु एतिरो वॾो टास्क आहे, इट्स नॉट पॉसिबल ई न आहे। असांखे पंहिंजा पंहिंजो कोई भी दिमाग में अगर कोई पॉलिटिकल ॻाल्हि हुजे, मां पंहिंजी ॻाल्हि सभिनि खां पहिरियों कंदुमि, उहो ख़तमु करे असांखे इन ग़रीब हे जेका ॿार बच्चा हिते बीठा आहिनि सभु, हिननि जी मदद करणु खपे। छा जे लाइ हे कंहिं वटि वेंदा। कल बि प्राइम मिनिस्टर साहिबु आयो, चेयरमैन साहिबु आयो, असां इहो ई चयोसीं कि महिरबानी करे कोऑर्डिनेशन करायो, जेकी बि चीज़ तव्हां ॾियो था त कम से कम उन ग़रीबनि ताणी कुझु त मिले उन्हनि खे। लेकिन तव्हांजे साम्हूं ई आहे, नसीराबाद आहे, चेयरमैन साहिबु उन ॾींहुं तो थी पाण वियो आहे। तव्हां ॿुधाए सघो था हिते अवाम बीठी आहे कि छा मिलियो आहे या छा थियो आहे, कुझु बि न थियो आहे। ॾिसूं छा था करनि, वधीक इंतज़ार में बीठा आहियूं कि अल्लाह रहम करे। असांखे पंहिंजी हिम्मत रखणु खपे। हक़ीक़त इहा आहे कि पाण में रलिजी जेका बि ग़रीब अमीर आहियूं रलिजी कमु कयूं त कुझु न कुझु जो थी सघे थो। बाक़ी अगरि सिर्फ़ु असां हुकूमत ते रिलाए कंदासीं और वॾे माण्हुनि ते, त कुझु न मिलंदो, कुझु न थींदो। सभु रलिजी पऊं, सभु कमु कयूं, इहो ई तरीक़ो आख़िरी मुंहिंजे हिसाब सां त।